वनऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति आमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अल्लाहुम्म सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्म बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द रशद वहतदा व मन यअसिल्लाह व रसूलहु फ़क़द ज़ल्ल व गवा। अम्मा बाद फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूर मुहदसातुहा व कुल्ल मुहदसतिन बिदअ व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फिन्नार। फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फ़इन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही फ़क़द इह्तदौ। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। इस्लामी कैलेंडर जो आखिरी महीनो ज़ुल्हिज्जा ऐं इन ही महीने जी आखिरी ॾींहंनि में इस्लाम जो अज़ीम फ़र्ज़ंद अल्लाह जे प्यारे पैगम्बर जो वफ़ादार साथी अमीरुल मोमिनीन सैयदना उमर इब्न ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु शहादत जो दर्जो माणियो। आम तौर ते संदन शहादत उलमा पहिरीं मुहर्रम ते बयान कंदा आहिनि, पर शहादत जी इहा तारीख़ कंहिं बि सही सनद मञा साबित न आहे। अलबत्ता अज़ीम ताबई इमाम सैयदना सईद बिन मुसय्यब रहमहुल्लाह उनजो कौल मुअत्ता इमाम मालिक जे अंदर सही सनद सां मौजूद आहे त सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु जी शहादत ज़ुल्हिज्जा जे आख़िरी ॾींहंनि में थी। तंहिंजे करे इहा ई शइ राजे आहे जेका सही सनद मञा साबित आहे
त सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाहु अन्हु ज़ुल्हिज्जा जे आख़िरी ॾींहंनि में शहादत जे दर्जे ते फ़ाइज़ थियो। इहा शहादत ख़ुदि सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाहु अन्हु अल्लाह खां तलब कई। जी हदीस में अचे थो सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाहु अन्हु अल्लाह खां दुआ घुरी अल्लाहुम्मा मरज़ुक़नी शहादतन फ़ी सबीलिक वजल मौती फ़ी बलदे रसूलिक। सही मुस्लिम जी हदीस। ऐं अल्लाह तू मूंखे पंहिंजे रस्ते में शहादत जो मौत नसीब फरमा ऐं मूंखे मौत अता कर तुंहिंजे प्यारे पैगंबर जे शहर में। अल्लाह ताला ॿई दुआऊं क़बूल कई। शहादत जो मौत नसीब थियो ऐं शहादत वरी मदीना जहिड़े अज़ीम ऐं बाबरकत शहर जे अंदरि थी। ऐं अञा बि हिकु फज़ीलत संदन तदफ़ीन थी अल्लाह जे प्यारे पैगंबर जे भरिसां, जिते पाण अॼु बि आराम फरमाए। जॾहिं क़यामत ॾींहुं क़ाइमु थींदो क़बरूं फाटंदियूं, सभ खां पहिरियां ई अल्लाह जे प्यारे पैगंबर जी क़बर फाटंदी। पाण फरमाइनि था अना अव्वलु मन यनशक़्क़ु अन्हुल क़ब्र, ऐं पहिरियों माण्हू हूंदुसि जंहिंजी क़बर क़यामत ते ॾींहुं फाटंदी। केॾो इहो अज़ीम मंज़र हूंदो जो सभ खां पहिरियां ई क़यामत ते ॾींहुं अल्लाह जो प्यारो पैगंबर उथंदो ऐं बाद में सैयदना अबू बकर सिद्दीक़ ऐं सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाहु अन्हुमा बि उन ई जाइ तां उथंदा। इहा केॾी वॾी सादत ऐं फ़ज़ीलत आहे जेका शेख़ैन खे हासिल आहे। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाहु अन्हु शहीद बि आहे, जन्नती बि आहे। ऐं इहा गवाही ॾियण वारो केरु आहे? मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंहिंजे बारे में अल्लाह ताला फरमाए थो वमा यंतिकु अनिल हवा इन हुव इल्ला वहयुन यूहा। मुंहिंजो नबी पंहिंजी ख़्वाहिश ऐं मर्ज़ी सां कोन थो ॻाल्हाए, बल्कि इहा वही आहे जेका अल्लाह जे रसूल ते मोकिली वञे थी। उन ई मुबारक ज़बान मञा पाण सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु खे शहीद बि चवनि था, जन्नती बि चवनि था। इन में रद्द आहे उन्हनि माण्हुनि जो जेके बदनसीब सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु या ॿिन सहाबा खे मुर्तद काफ़िर चवनि था। वही सोचियो त उहे माण्हू केतिरा गुमराह आहिनि। उन्हनि क़ुरान जूं वाज़ेह आयतूं बि रद्द कयूं आहिनि, अल्लाह जे प्यारे पैगंबर जूं सरी हदीसूं बि रद्द कयूं आहिनि। पाण सुगुरा जबल उहद ते आहिनि। जबल उहद में हरकत थी, उन वक़्तु पाण मौजूदु आहिनि। सैयदना अबू बकर सिद्दीक़ मौजूदु आहे, सैयदना उमर बिन ख़त्ताब मौजूदु आहे, सैयदना उस्मान बिन अफ़ान मौजूद आहे। पाण फरमाईंदा उसबुत उहद, ऐं उहद पंहिंजी जाइ ते बीह वई। फमा अलैक इल्ला नबियुन व सिद्दीकुन व शहीदान। ऐं उहद हिन वक़्तु तो मथे हिकु पैगंबर आहे, हिकु सिद्दीक़ आहे ऐं ॿ शहीद आहिनि।
पान सैयदुना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह अन्हु खे पंहिंजी मुबारक ज़बान सां सिद्दीक चवनि था। सैयदुना उमर बिन ख़त्ताब ऐं सैयदुना उस्मान बिन अफ़्फ़ान खे शहीद चवनि था। ऐं अॻिते हली उहा ॻाल्हि साबित थी, इहे ॿई अज़ीम ख़लीफ़ा शहादत जे दर्जे ते पहुता। ऐं तिर्मिज़ी जी सही हदीस आहे, पाण 10 सहाबा जा नाला वठी चवनि था त इहे जन्नती आहिनि। पाण फरमाइनि था उमर फिल जन्नह, उमर जन्नती आहे। ऐं बुखारी जी रिवायत आहे, सैयदुना बल्कि पाण सगोरा जॾहिं खेनि जन्नत ॾेखारी वई, जन्नत में हिकिड़ो महल ॾिसनि था। पुछनि था जिब्राइल अलैहिस्सलाम खां, ही कंहिंजो महल आहे? कि कुरैश जे हिकिड़े नौजवान जो आहे, हिकिड़े मर्द जो आहे। वरी जॾहिं पाण सुवाल कनि था जिब्राइल अलैहिस्सलाम खां, जिब्राइल अलैहिस्सलाम फरमायो इहो महल सैयदुना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु जो। अल्लाहु अकबर। पाण फरमाइनि था उमर, पहिरीं मुंहिंजो इरादो थियो त महल में दाख़िल थियां, पर मूंखे तुंहिंजी गैरत यादि अची वई। सैयदुना उमर बिन ख़त्ताब वॾो गयूर इंसान। ही हदीस बि दलील आहे, अल्लाह जो प्यारो पैगंबर सैयदुना उमर बिन ख़त्ताब खे जन्नती बि चवे थो, बल्कि जन्नत जे अंदरि महल बि मौजूद आहे। का मामूली हस्ती कोन्हे। सैयदुना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु, तव्हां ॾिसो अहादीस जे अंदरि केतिरे क़दर शान बयान थियल आहे। वाहिद सहाबी आहे जंहिंजे इस्लाम जे लाइ, मुसलमान थियण जे लाइ अल्लाह जे प्यारे पैगंबर अल्लाह खां दुआ घुरी आहे ऐं मुसलमान थियो आहे। कुरैश जे अंदरि 2 माण्हू वॾा ताक़तवर हुआ, सैयदुना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु ऐं अबू जहल। ॿई वॾा ताक़तवर हुआ। इस्लाम जो शुरूआती दौर आहे। अहिड़ो माण्हू बि घुरिजे जेको मुसलमाननि खे तक़वियत ॾे, ताक़त ॾे, कुफ़ार खां महफ़ूज़ रखे। हाणे अल्लाह जे प्यारे पैगंबर अल्लाह खां दुआ घुरी। हदीस तिर्मिज़ी जी हसन सनद सां 3681 पाण दुआ घुरनि था, अल्लाहुम्मा अइज़्ज़ल इस्लाम, ऐं अल्लाह तो इस्लाम खे ताक़तवर कर, इज़्ज़त ॾे, बेअहब्बे हाज़ैनिर रजुलैन इलैक, हिन 2 माण्हुनि मञा जेको तोखे वधीक महबूब हुजे। नाला अॻिते वठनि था, या अल्लाह तो इस्लाम खे ताक़त ॾे हिन 2 माण्हुनि मञा जेको तोखे वधीक महबूब हुजे। पाण छॾीनि था अल्लाह ते, बे अबी जहल या अबू जहल, औ बे उमर बिन ख़त्ताब, उमर बिन ख़त्ताब या उमर बिन ख़त्ताब। अल्लाह जे नबी दुआ घुरी। हदीस जा आख़िरी लफ़्ज़ अल्लाह ताला के महबूब सैयदना उमर बिन ख़त्ताब हो, ऐं अल्लाह ताला सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु के इस्लाम कबूल करण जी तौफ़ीक़ ॾिनी। अल्लाह अकबर। वाहिद सहाबी आहे जेको मुसलमान थियो अल्लाह जे रसूल जी दुआ घुरण जे करे, ख़ासि नालो वठी दुआ कनि था। ऐं उन खां पोइ सैयदना अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु जहिड़ो सहाबी चवे थो, बुखारी जी रिवायत 3684 चवे थो, मा ज़िलना इज़्ज़तन मुंज़ु असलम उमर, जॾहिं खां सैयदना उमर बिन ख़त्ताब मुसलमान थियो असीं ताक़तवर थी वियासीं, इज़्ज़त वारा थी वियासीं। मुसलमाननि में ताक़त न हुई जो ॿाहिरि नमाज़ पढ़ी सघनि, पर सैयदना अब्दुल्ला बिन मसूद चवे थो उन खां पोइ असांखे ताक़त मिली वई। तंहिंजे करे
एक ॿी रिवायत आहे अब्दुल्ला बिन मसूद खां त सैयदना उमर बिन ख़त्ताब जो इस्लाम इज़त वारो हो, इज़त ॾियण वारो हो, ताक़त ॾियण वारो इस्लाम खे। संदसि हिजरत फतह हुई ऐं संदसि जेका इमारत हुई, हुकूमत हुई, सा रहमत हुई। असां बैतुल्लाह में नमाज़ न पढ़ी सघंदा हुआसीं हत्ता असलम उमर, जेसि ताईं सैयदना उमर बिन ख़त्ताब मुस्लमान थियो। अंदाज़ो लॻायो केॾो अज़ीम इंसान आहे। ऐं पाण सुगरा फरमाइनि था, इब्न हिब्बान जी हदीस 8895 पाण फरमाइनि था, इन्नल्लाह जाअल हक़ अला लिसान उमर व क़ल्बिही, बेशक अल्लाह ताला उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु जी ज़बान ते ऐं दिल ते हक़ खे जारी करे छॾियो। ऐं हुन जो दलील छा आहे? केतिरा दफ़ा सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु अल्लाह जे प्यारे पैगम्बर खे मशवरो ॾिनो ऐं नतीजो छा निकितो जो अल्लाह ताला क़ुरान करीम खे नाज़िल फरमायो। केतिरा अहिड़ा मिसाल मौजूद आहिनि। ऐं हिकिड़ो ॿियो वॾो संदन शान घणनि खां बर्दाश्त कोन थो थिए। तिरमिज़ी जी हदीस 3686, शेख अलबानी, शेख शोएब अल अर्नऊद, शेख ज़ुबैर अली ज़ई रहमहुमुल्लाह, इन्हनि टिनी ॼणनि चयो आहे त इहा हदीस हसन दर्जे जी आहे, जंहिंजा लफ़्ज़ आहिनि, लौ कान बादी नबियुन लकान उमर इब्नुल ख़त्ताब। पाण फरमाइनि था, मूंखां पोइ नबूवत जो सिलसिलो बंदि थी चुको आहे, ख़तम थी चुको आहे, पर जेकॾहिं नबूवत जो सिलसिलो जारी रहे हा, को नबी अचणो हुजे हा, पाण सुगरा फरमाइनि था उहो उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु हुजे। वही सोचो, हीअ हसन दर्जे जी रिवायत आहे, ज़ईफ़ रिवायत कोन्हे। त उहे माण्हू केॾा बदनसीब आहिनि जेके माण्हू अज़ीम इंसान जे बारे में बद ज़बानी कनि था, ग़लति ज़बान इस्तेमालु कनि था, गार गंद कनि था। हत्ता कि बाज़ बदनसीब सैयदना अबू बकर सिद्दीक़ ऐं सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हुमा खे काफ़िर चवंदे देर कोन था कनि। इहो कोन था सोचीनि त असीं काफ़िर चऊं पिया। सैयदना अली रज़ी अल्लाह अन्हु हथ ते बैत कई, पोयां नमाज़ूं पढ़ियूं, बल्कि अॻिते दलील पेश करियां थो, पंहिंजी न्याणी उम्मे कुलसूम सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु खे परणाए ॾिनी। छा माण्हू इहे कम नऊज़ बिल्लाह काफ़िरनि सां कंदो आहे? काफ़िरनि जे पोयां नमाज़ूं पढ़ंदो आहे, काफ़िरनि जे हथ ते बैत कंदो आहे, काफ़िर खे पंहिंजी न्याणी ॾींदो आहे। केॾा इहे बदनसीब इंसान आहिनि। उन खां पोइ तव्हां ॾिसो, सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु अल्लाह ताला जेको मक़ाम अता कयो, अज़ीम शान, जन्नती बि आहिनि, शहीद बि आहिनि, ऐं उन सां गॾोगॾु संदन अक़ीदो केतिरो ठोस आहे, तौहीद में केॾा पका ऐं पुख्ता आहिनि। हजर अस्वद खे चुमी ॾियण खां पोइ सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु पंहिंजो अक़ीदो वाज़े कयो। असां मां घणा पंहिंजो अक़ीदो लिकाईंदा आहियूं, तां त माण्हू नाराज़ न थी, लिक में पिया हलूं, रहमान बराज़ी शैतान बराज़ी। पर अफ़सोस थींदो आहे जॾहिं ॾिसंदा आहियूं त गुमराह फ़िरका पंहिंजो अक़ीदो ज़ाहिर कंदा आहिनि, पंहिंजो अक़ीदो लिकाईंदा कोन आहिनि। असां मां घणा पंहिंजो अक़ीदो लिकाईंदा आहिनि, इहा कम हिम्मती ऐं बुज़दिली आहे। अल्हम्दुलिल्लाह जॾहिं दलाइल आहिनि, तौहीद आहे, सुन्नत आहे, त पोइ कंहिंखां डिॼण जी कहिड़ी ज़रूरत आहे? खोले हक़ खे बयानु करियो, पंहिंजो तारुफ़ करायो त मुंहिंजो तालुक़ कहिड़ी जमात सां आहे, मुंहिंजो अक़ीदो छा आहे। सैयदना उमर बिन ख़त्ताब पंहिंजो अक़ीदो लिकायो। जंग उहद लॻी, मुसलमाननि खे शुरू में वॾो नुक़सान पहुतो, छो त कुझु सहाबा अल्लाह जे नबी जी नाफ़रमानी कई, उहो लक छॾे आया जिते अल्लाह जे रसूल 50 तीर अंदाज़ पियारिया हुआ। मथां खां हमिलो थियो, पोयां शदीद नुक़सान थियो, 70 जलीलुल क़दर सहाबा शहीद थी विया। पाण सुगरा मौजूद आहिनि, अबू बकर सिद्दीक़ मौजूद आहे, उमर बिन ख़त्ताब मौजूद आहे, अबू सुफ़ियान जेको अञा मुस्लमान कोन थियो आहे, जबल उहद ते चढ़े थो ऐं फातिहाना अंदाज़ में चवे थो, अफिल क़ौम मुहम्मदुन,
मुसलमानों तमाम में मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूद आहे, पाण सुगुरा मौजूद है, पर जंगी हिकमत अमली में के शयूं इख्तियार कयूं वेंदियूं आहिनि। पाण फरमाईंदो फला तो जी जवाब न ॾिजोसि, भले ग़लतफ़हमी में रहे। साहबा ख़ामोश रहिया। वरी अबू सुफियान चवे थो अफिल कौम में इब्नु अबी कुहाफ़ा, छा मुसलमानों तव्हां में अबू कुहाफ़ा जो पुट अबू बकर आहे? पाण फरमाए जवाब न ॾिनो। टियों दफ़ो चवे थो अफिल कौम में उमर इब्नुल ख़त्ताब, सही बुखारी जी रिवायत आहे, मुसलमानों तव्हां में उमर बिन ख़त्ताब मौजूद आहे? पाण फरमाए फला तुजीब, उहो जवाब न ॾिजोसि। इते हिकिड़ो नुक़्तो आहे, अबू सुफियान अञा मुसलमान कोन थियो आहे, अञा काफ़िर आहे, पर हिकिड़े काफ़िर खे बि मालूम आहे त अल्लाह जे नबी खां पोइ मुसलमाननि जा अॻवान केर आहिनि? अबू बकर सिद्दीक़ ऐं उमर फारूक रज़ी अल्लाह अन्हु। के ॿिए जो नालो कोन वरिताई, कंहिं ॿिए जो नालो कोन वरिताई। अबू बकर सिद्दीक़ उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हुमा जो नालो वरिताई। जॾहिं जवाब न मिलियो तॾहिं चयईं लनल उज़्ज़ा वला उज़्ज़ा लकुम ओल हुबल। हुबल बुत जो नालो आहे, हुबल मथां हुजे, असांजी देवी उज़्ज़ा आहे जंहिं असांजी मदद कई। मुसलमानों तव्हांजी का बि उज़्ज़ा कोन्हे जो तव्हांजी मदद करे। अल्लाह जो प्यारो पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके अॻु में सहाबा खे ख़ामोश कराए रहिया हुआ, जवाब न ॾिजो, पर जॾहिं अल्लाह जी तौहीद खे चैलेंज कयो, जॾहिं शिरक जो नारो लॻो, पाण सुगुरा फरमाईंदा हाणे जवाब ॾियो। इहो नुक़्तो ज़हन में रखी छॾियो। हर हदीसो पंहिंजो अक़ीदो दुरुस्त करियो। जॾहिं बि शिरक या नारो लॻे उनजे जवाब में नारे तौहीद हणो, अल्लाह जी तौहीद खे बयान करियो। ही प्यारे पैगंबर जी सुन्नत आहे। पाण ख़ामोश कोन रहिया, ॾिसो न अॻु में ख़ामोश कराइनि पिया, पर हाणे अल्लाह जी अज़मत किबरियाई खे चैलेंज कयो वियो आहे। पाण फरमाईंदा जवाब ॾियो, पर साहबा पंहिंजे तरफ़ां जवाब कोन ॾींदा हुआ। घणो करे चवंदा अल्लाह जे रसूल असांखे सेखारियो। पाण फरमाईंदा पहिरीं जवाब ॾियो अल्लाह आला व जल, असांजो रब सभ खां मथां, असांजो अल्लाह बुज़ुर्गी वारो आहे। ऐं ॿियो जवाब ॾियो अल्लाह मौलाना वला मौला लकुम, अल्लाह असांजो मौला आहे, असांजो दोस्त आहे, असांजो कारसाज़ आहे। मुशरिको तव्हांजो को मौला कोन्हे, को दोस्त कोन्हे, को कारसाज़ कोन्हे। अल्लाह अकबर। ॾिसो इते बि सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह जी गैरत, एॾो ग़यूर इंसान हो। जॾहिं चयईं जवाब न मिलिया तॾहिं अबू सुफियान चवे थो त लॻे थो सभु मारिजी वियो। सैयदना उमर बिन ख़त्ताब बर्दाश्त न करे सघियो कि अल्लाह जा दुश्मन, अञा असीं सभु जीअर आहियूं तोखे ज़लील करण जे लाइ, बर्दाश्त न करे सघियो। एॾो ग़यूर जज़्बाती इंसान। तौहीद जे मामले में ॾिसो पंहिंजो अक़ीदो ज़ाहिर करे थो। हजर अस्वद खे चुमी ॾियण खां पोइ छा थो चवे? इन्नी लआलम अन्नक हजरुन ला तनफ़उ वला तज़ुर्रु वलौला रअयतु रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम युक़ब्बिलुक मा क़बलतुक। बुखारी मुस्लिम। ऐं हजर अस्वद, हालांकि हजर अस्वद ॿुधे कोन थो, कन कोन आहिनि, पंहिंजो अक़ीदो ज़ाहिर करे थो जेके बीठल आहिनि तिन ते। ऐं हजर अस्वद आउं ॼाणा थो तूं पथर आहीं, न नफ़ो ॾेई सघीं थो न नुक़सान, मगर तोखे इन जे करे चुमां थो जो मुंहिंजे प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे चुमियो। इन में सुन्नत जी अहमियत बि आहे त प्यारे पैगंबर जो अमल हुज्जत आहे, इन में तौहीद जो बयान बि आहे। ऐं किथे असांजो अक़ीदो?
हथ में मुंडी पाए वेठा आहियूं त इहा नफ़ो ॾींदी, नुक़सान खां बचाईंदी। झंडो हणी वेठा आहियूं घर ते त इहो नुक़सान खां बचाईंदी, फ़ाइदो ॾींदी। घर दुकान सुवारियुनि ते घोड़े जा नाला लॻाया आहिनि, नुक़सान खां बचाईंदो, नफ़ो ॾींदो। किची में धागा ऐं तावीज़ नुक़सान खां बचाईंदा, फ़ाइदो ॾींदा। इहो असां मुस्लमाननि जो अक़ीदो, इहो अक़ीदो सहाबा जे अंदरि हो। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु हजर अस्वद खे चवे तो में नफ़े नुक़सान जी ताक़त कोन्हे, त बाक़ी कहिड़ो पत्थर आहे, बाक़ी कहिड़ो नाल आहे, कहिड़ो झंडो आहे जंहिंमें नफ़े नुक़सान जी ताक़त हुजे। इहा सैयदना उमर बिन ख़त्ताब दौरे ख़िलाफ़त आहे। मिस्र में हिकिड़ो माण्हू हो, नालो सबीक़ बिन इस्ल, इमाम आजूरी शरिया जे अंदरि आंदो आहे, सही सनद सां रिवायत कयो आहे इहो वाक़ियो। हू छा कंदो, क़ुरान जूं जेके मुतशाबिहात जेके आयतूं माण्हुनि ते पेश करे उन्हनि खे मुंझाईंदो। अॼु बेड़ा माण्हू आहिनि न, बाद औकात छा कंदा आहिनि, ॼाणी वाणी करे उलमा खे परेशान करण जे लाइ हथ ठोकिया सुवाल कंदा आहिनि, फर्ज़ी सुवाल कंदा आहिनि। नियत इहा कोन हूंदी आहे त असांखे कुझु पिराइणो आहे, नियत हूंदी आहे त कंहिं आलिम खे परेशान करणो आहे, लाजवाब करणो आहे, ऐं पोइ पढ़ाइणो आहे त फलाणे खे लाजवाब करे आयो आहियां। पंहिंजो इल्मु भले ज़ीरो हुजेसि, का बि ॼाण न हुजेसि, पर पंहिंजो पाण खे पढ़ाइण जे लाइ अदा फलाणे आलिम खे लाजवाब करे छॾियो। नियत इस्लाह जी कोन हूंदी आहे, नियत पंहिंजे पाण खे सुधारण जी कोन हूंदी आहे, सिर्फ़ु ॿिए खे लाजवाब करणु ऐं ॿिए खे शर्मसार करणु। हीउ माण्हू छा कंदो, मुतशाबिहात जेके आयतूं हुयूं से माण्हू जे साम्हूं पेश करे उन्हनि खे परेशान कंदो। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह खे ख़बर पई, गवर्नर खे चईं माण्हू खे मुॾां मोकल। माना हुक्मरान जो फर्ज़ आहे, जॾहिं को माण्हू दीनी मुआमलात खे बिगाड़े, क़ुरान हदीस जे बारे में शुकूक ऐं शुबहात पेश करे, माण्हुनि खे गुमराह करण जी कोशिश करे, वक़्त जो हुक्मरान उनखे सवाल आहे। अॼु मुल्क जी तबाही छो आहे? हर अहिड़ो गैरो नथो खेरो फेसबुक ते वेठो ऐं पियो माण्हुनि खे गुमराह करे, जीअं चाहे तीअं पियो बयानु करे। अल्लाह ते एतिराज़, अल्लाह जे नबी ते एतिराज़, सहाबा ते एतिराज़, क़ुरान करीम ते एतिराज़, हदीसनि ते एतिराज़, सलफ़ सालिन ते एतिराज़, ऐं माण्हू उनखे ॿुधनि पिया, वाह वाह पिया कनि, हुक्मरान ख़ामोश आहे। तबाही इन करे थिए पई जो हुक्मरान पंहिंजी ड्यूटी महसूस ई कोन था कनि, बल्कि ईअं चइजे त उन्हनि पाण खे दीन जो इल्मु कोन्हे, पाण ई जाहिल आहिनि दीनी उलूम खां, से छा ॿियनि जी इस्लाह कंदा। हेॾां सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु वॾो आलिम हो क़ुरान हदीस जो। ख़बर पई घुरायाई उन माण्हू खे जेको सो माना त कहिड़ा तूं सुवाल थो करीं, उन सुवाल कया। सैयदना उमर बिन ख़त्ताब चयो, हिकिड़ो माना लठ खणी अचो, तलड़ खणी अचो खजीअ जा, ॿ टे वाहे कढे। बाद माण्हू प्यार मोहबत जी ॿोली कोन सम्झंदा आहिनि, ख़बर आहे हिन जो मक़सदु हक़ जी तलाश कोन्हे, हिन जो मक़सदु आहे माण्हुनि खे परेशान करणु, उलमा खे लाजवाब करणु। ख़बर पइजी वेंदी आहे न, उनजे अंदाज़ मंझां ई अंदाज़ो लॻी वेंदो आहे त हक़ जो तालिब कोन्हे, हक़ जो मुतलाशी कोन्हे, हीउ सिर्फ़ु माण्हुनि खे परेशान करणु चाहे थो। ॿ टे माना तड़ल वाहे कढे चई, हस्बुक या अमीरुल मोमिनीन क़द ज़हबल लज़ी अजिदु फ़ी रासी। अमीरुल मोमिनीन बसि करे, साईं घणो थी चुको, जेकी दिमाग़ में फतूर हो सभु निकिरी चुको। ईअं बि इलाजु थींदो आहे, रुॻो मोहबतनि सां कोन थींदो आहे। हुक्मरान वक़्त जी ज़िमेदारी आहे अहिड़नि गुमराह माण्हुनि ते सख़्ती बि करे। अल्लाह जे नबी फरमायो न, ख़ारजी मुस्लमाननि जो फ़िरक़ो आहे, काफ़िर कोन्हे। हिन आसमान जे हेठां बदतरीन काफ़िर आहिनि, बदतरीन मक़तूल आहिनि,
बदतरीन मक़तूल है। इन आसमान जे हेठां जेके ख़ारजी आहिनि से बदतरीन मक़तूल है जिन खे क़त्ल कयो वञे। वही सोचो, आई मुसलमान जो फ़िरक़ो गुमराह, पर अल्लाह जो नबी चवे तो बदतरीन मक़तूल है। सही बुखारी जी रिवायत आहे त सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु एतिरे क़दर तौहीद जे मामले जे अंदरि माना त सख़्तु हुई, तमामु वॾो मौज़ू आहे। उन खां पोइ पाण वॾो बा इंसाफ़ ऐं आदिल हुक्मरान, हत्ता के गैर मुस्लिम इन ॻाल्हि खे तस्लीम कयो। सादगी केतिरी हुई। मुअत्ता इमाम मालिक जी सही सनद सां रिवायत आहे त हिकु दफ़ो सहाबी चवे थो ग़ालिबन अनस बिन मालिक त पाण ख़ुतबो ॾेई रहिया आहिनि ऐं मूं ॾिठो त सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु जी कमीस में ॿिन्ही कुलनि जे दरमियान 3 चतियूं लॻल हुयूं। आहे केरु? अमीरुल मोमिनीन। उहे माण्हू केॾा बदनसीब आहिनि, केॾा बदबख़्त आहिनि जेके चवंदा आहिनि त साहबा माल फवाए विया, गासिब हुआ। जेके गासिब हूंदा आहिनि, फवाइण वारा हूंदा आहिनि, उन्हनि जी ज़िंदगी हिन क़िस्म जी हूंदी आहे। 3 चतियूं लॻल हुजनि, एतिरी सादगी, हत्ता कि इन शइ जो इक़रार गैर मुस्लिम बि कयो आहे। हिंदुस्तान जो मशहूर सियासी मज़हबी समाजी लीडर गांधी 1937 में जॾहिं अञा पाकिस्तान हिंदुस्तान आज़ाद न थिया हुआ अंग्रेज़नि खां, पहिरियों दफ़ो 1937 जे साल में कांग्रेस जी हुकूमत क़ाइमु थी हिंदुस्तान में। गांधी छा कयो? कांग्रेस जा जेके बि लीडर्स आहिनि उन्हनि लाइ हिकिड़ो पैगाम जारी कयई। हवालो हरिजन अख़बार, 27 जुलाई 1937। 27 जुलाई 1937 जो शुमारो हरिजन अख़बार हिकिड़ो पैगाम जारी कयई कांग्रेसी लीडरनि ॾांहुं त तव्हां सभु सादगी अपनायो, सादा ज़िंदगी गुज़ारियो। पर अॻिते छा चयई? I cannot present the examples of Rama and Krishna। पर अॻिते चवे थो त आऊं हिंदू हुजण जे नाते तव्हांजे साम्हूं राम ऐं कृष्ण जो मिसाल पेश नथो करे सघां। आहियां हिंदू, पर राम ऐं कृष्ण जो मिसाल पेश नथो करे सघां, बिकॉज दे वर नॉट हिस्टोरिकल पर्सनैलिटीज़। छो? राम ऐं कृष्ण तारीख़ी शख़्सियतूं कोन्हनि, उन्हनि जो को बि मुस्तनद तारीख़ी रिकॉर्ड महफ़ूज़ न आहे। आई एम कंपेल्ड टू मेंशन द नेम्स ऑफ अबू बकर एंड उमर। ऐं मजबूर आहियां जो तव्हांजे आॾो नालो पेश करियां अबू बकर सिद्दीक़ जो ऐं उमर फारूक जो। दो दे वर एम्परर्स yet they lived like paupers। अगरचे जेतोणीकि ये ॿई हुक्मरान हुआ, पर ॿिन्ही ख़लीफ़नि ज़िंदगी गुज़ारी फ़क़ीराना अंदाज़। अल्लाह अकबर। हिकिड़ो गैर मुस्लिम हिंदू मिसाल ॾे पियो अबू बकर सिद्दीक़ जो, उमर बिन ख़त्ताब जो। ऐं मजबूर आहियां जो नाला इन्हनि जा पेश करियां। हुक्मरान हुजण जे बावजूद इन्हनि फ़क़ीराना हाल में ज़िंदगी बसर कई। हत्ता कि तव्हां ॾिसो जॾहिं 1978 में माइकल एच हार्ट किताब लिखियो द 100 तारीख़ जूं 100 अज़ीम हस्तियूं, मुंहिंजी लाइब्रेरी में मौजूदु आहे। पहिरियों नंबर ॾिनई अल्लाह जे आख़िरी ऐं प्यारे पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं हैरत वारी ॻाल्हि इहा आहे त 100 शख़्सियतनि में हुन सिर्फ़ हिकु सहाबी जो इंतख़ाब कयो। 51 नंबर ते सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु, ईसाई आहे, माइकल एच हार्ट। उन में लिखियो अथसि त नेपोलियन बोनापार्ट, शार्मलीन, इन्हनि जूं जेके फुतूहात आहिनि से उमर बिन ख़त्ताब जी फुतूहात जे मुक़ाबले में कुझु कोन्हे।
एडो वडो अजीम लीडर हो। 51 नंबर ते माइकल एच हार्ट हिकिड़े सहाबी जो नालो आंदो आहे ऐं उहो आहे सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह। गैर मुस्लिम बि तारीफ़ कंदा रहिया, छो सादगी एतिरी हुई न, एतिरी सादगी इंसाफ़ पसंदी। अल्लाह अकबर। उन खां पोइ तव्हां ॾिसो केतिरे क़दुरु राय जी आज़ादी हुई। जेकॾहिं को रैयत जो फ़र्ज़ थी तनक़ीद करे, सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु नाराज़ कोन थींदो। माण्हू चवंदा आहिनि बा जमहूरियत अचण खां पोइ राय जी आज़ादी मिली, ग़लति ॻाल्हि। तारीख़ जे अंदरि राय जी आज़ादी सभ खां पहिरीं अल्लाह जे प्यारे पैगम्बर ॾिनी आहे, इस्लाम ॾिनी। सभ खां पहिरीं बुखारी जी रिवायत आहे, पाण वेठा हूंदा हुआ, आराबी को ईंदो हो ॿारहाड़ी जो, चवंदो इन्नी साइलुक फमुशद्दिदुन अलैक, ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आऊं तव्हां खां सुवाल करण वारो आहियां, पर सुवाल कंदे तव्हां ते सख़्ती कंदुसि। फमुशद्दिदुन अलैक, लेकिन पाण आज़ादी ॾींदा। इहा राय जी आज़ादी सैयदना उमर बिन ख़त्ताब आज़ादी ॾिनी। हिकु दफ़े इमाम सुयूती अल जामिउल कबीर जे अंदरि रिवायत आंदी आहे, ख़ुतबो ॾींदे चवनि था, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे अंदरि टेड़ ॾिसो छा कंदो? हिकिड़ो माण्हू थी बीह रहियो कि उमर असीं तोखे सिधो करे छॾींदासीं। कि अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी जअलनी फी क़ौमिन इज़ा बिल्तु अद्दलूनी, उन रब जी तारीफ़ जे मूंखे अहिड़ी क़ौम में पैदा कयो जो जेकॾहिं आऊं टेढ़ो थी वञा मूंखे सिधो करे छॾे। इहा राय जी आज़ादी हुई, कमज़ोरी कोन हुई, कंहिंखां डिॼण वारो सैयदना उमर बिन ख़त्ताब कोन हो। इहा राय जी आज़ादी हुई, एतिरी सादगी, एतिरो इंसाफ़। अॼु असांजे मुल्क जे अंदरि लगातार वाक़िया पेश अचनि पिया जानवरनि ते ज़ुल्म जा। को बदबख़्त ॾाची जी टंग कपे पियो, को बदबख़्त वीचारी मेंह खे बाहि ॾेई साड़े पियो, को बदबख़्त सेरी में वीचारे गॾह जूं ॿ टंगूं पोयां टोड़े कटे छॾे थो, वीचारो मरी वञे थो। मुस्लमान चवराइण वारा आहिनि, पर जेकॾहिं जो सैयदना उमर बिन ख़त्ताब हुजे हा, इहे बची वञनि हा, कोन बचनि। इहे असांजो मुल्क आहे जिते इंसाफ़ नाले का शइ कोन्हे, इंसाफ़ नाले का शइ कोन्हे। माण्हू चवंदा आहिनि सही इंसाननि ते ज़ुल्म पियो थिए, अदा मञूं था, पर इंसान ॻाल्हाए थो। कहिड़ो मज़लूम आहे दुनिया जे अंदरि जेको माठ करे वेठो हुजे? हर मज़लूम ॻाल्हाए थो, चाहे कश्मीर जो हुजे चाहे फ़लस्तीन जो हुजे, ॻाल्हाए थो, मुज़ाहिरा करे थो, प्रेस कॉन्फ्रेंस करे थो, धरना हणे थो, दुनिया सां राब्ता करे थो। पर मूंखे ॿुधाए, वीचारी ॾाची आहे, मेंह आहे, ढगी आहे, उन ते ज़ुल्म थींदो छा कंदी? मूंखे इन पॉइंट जो जवाबु ॾियो न। छा वीचारी प्रेस कॉन्फ्रेंस कंदी? छा धरणो हणंदी? रईस वटि वेंदी, वॾेरे वटि वेंदी, अदालत में वेंदी, पुलिस में वेंदी? जवाबु ॾियो मूंखे। इंसान त कहिड़ो बि मज़लूम हुजे, पर आवाज़ उथारे थो, वञे थो कोर्टनि में, वञे थो पुलिस वटि, मुज़ाहिरा करे थो, धरना हणे थो। लेकिन मूंखे ॿुधाए, जानवर वीचारो केॾांहुं वेंदो? उन्हनि जो हक़ बयानु करणु लाज़िम फ़र्ज़ु आहे। इस्लाम हक़ बयानु कयनि, अल्लाह जे नबी हक़ बयानु कयनि। छो असीं उन हक़नि खे लिकायूं? हदीस अत-तबक़ातुल कुबरा जी इब्न साद जो किताब, शेख अलबानी सयाह जे अंदरि उन सनद खे सही करार ॾिनो। सैयदना उमर बिन ख़त्ताब जो दौरे ख़िलाफ़त आहे, पाण वेठा आहिनि, तेसि ताईं ॾिसनि था हिकिड़ो माण्हू उठ ते वदन खणी वञे पियो। ॾिसो, वदन खयो अथसि, उठ वीचारो हली न पियो सघे, घणे वदन जे करे। हुन टंग कोन कपी आहे, हुन बाहि कोन ॾिनी आहे, हुन साड़ियो कोन्हे, सिर्फ़ु वज़न ज़्यादा खयो अथसि। सैयदना उमर बिन ख़त्ताब हिकिड़े माण्हू खे मोकिले त वठी अचुसि। जॾहिं साम्हूं आयो, हीअ अज़ीम इंसान, हीअ अज़ीम हुक्मरान, अल्लाह जी मख़लूक़ जा हुकूक, उन्हनि जी ख़्याल रखण वारा,
माण्हू खे दुरो खणी आ, दुरो आंदो सैयदना उमर बिन ख़त्ताब लगातार वाहे कढिया, ही ज़ालिम तू अल्लाह जी मखलूक ते उनजी ताक़त खां मथे वदन खणी थो, हीअ हुक्मरान। हिते टंगूं कपजनि पियूं जानवर वीचारनि जूं, उन्हनि खे मारियो पियो वञे, बाहि ॾिनी पई वञे, असांजी पुलिस असांजा हुक्मरान सदा ॾियण जे लाइ तयारु कोन्हे। छो त वीचारा गुगदाम आहिनि, इन्हनि वीचारनि जी केरु ॿुधंदो? हा हिकिड़ी हस्ती आहे, उहा ॿुधे ऐं उहा जॾहिं पकड़ कंदी न बचंदो कोन, उहो अल्लाह रब्बुल आलमीन जो ख़ालिक आहे, उहो ॿुधे उन जूं दुआऊं ऐं यादि रखी छॾियो अहिड़नि जो पुछड़ो हाल थिए। मूंखे दोस्त टियों ॾींहुं हिकिड़ो वाक़ियो ॿुधायो, वधीक तफ़सील कोन थो बयानु करियां, परदो रखणु लाज़मी आहे। दीदी हमरा हिकिड़े जेका असां चोर में चोरी कई बदीन जे तर में, पोइ छा कयईं, उनखे हिकिड़े माना त तलाउ जे अंदरि सख़्तु सर्दी में ॿधी छॾिया, पाणी जे अंदरि चोरी खे लिकाइण जे लाइ। उहा में सख़्तु सर्दी में वीचारी ॿधी पई हुई वॾे तलाउ जे अंदरि, तव्हांजो उनखे जानवर जेके बि आहिनि, मच्छियूं आहिनि या जेके ॿिया माना त आबी जानवर आहिनि, से उनखे पटे खाई विया, गोश्त पटे वियासीं, मांस पटे विया। जिते आऊं उन ॻाल्हि जो गवाह आहियां डॉक्टर साहब, उनखे सरे आम शहर जे अंदरि उन माण्हू खे उनजे दुश्मननि एतिरियूं गोलियूं हयूं जो परूण थी वियो, दुश्मन मारियो सरे आम रोड ते, कि आऊं सही गवाह आहियां, उनजो जिस्म परूण थी वियो। अल्लाह सदा ॾिनी उनखे, उन बदबख़्त खे जंहिं हिकिड़े जानवर ते ज़ुल्म कयो, बचंदो कोन अल्लाह जे अज़ाब खां। अहिड़ो असांजूं कोर्टूं भले सदा न ॾीन, लेकिन रब्बुल आलमीन जेको सभ खां वॾो इंसाफ़ करण वारो आहे उहो कोन छॾींदो। इहा सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह, थोरो टाइम आहे उन खां पोइ ॿुधाईंदो हलां त सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ते हिकिड़ो तबिक़ो काफ़ी घटि वधि ॻाल्हाईंदो, नौज़ु बिल्लाह मुनाफ़िक़ बि चवंदो आहे, मुर्तद बि चवंदो आहे, बल्कि बदबख़्त काफ़िर चवंदे बि देरि कोन कंदा आहिनि। लेकिन उन्हनि पंहिंजनि किताबनि खे या त पढ़ियो कोन्हे या पढ़ियो अथनि, माण्हुनि खां लिकायो अथनि, पढ़ी ॿुधाइनि पंहिंजी क़ौम खे त ख़बर पवे। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह जो केतिरो ताल्लुक़ हो अहले बैत सां, दलील पेश कंदो हलां जो सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह निकाह कयो आहे सैयदना अली बिन अबी तालिब रज़ी अल्लाह जी निकाह नियाणी उम्मे कुलसूम सां। मुंहिंजो मज़मून आहे मोहम्मद जुमन जी किताब ते 90 सफ़े जो मज़मून आहे, जंहिंमें मूं 61 हवाला किताबनि जा ॾिना आहिनि, मामूली हवाला कोन्हे 61, उन मां 30 हवाला अहले सुन्नत किताबनि जा ऐं 31 हवाला शिया हज़रात किताबनि जा, जिन मञियो आहे कि निकाह थियो, औलाद बि थियो, औलाद ज़ैद नाले पुटु ऐं रुकैया नाले नियाणी, बल्कि निकाह खे तस्लीम बि कयो अथनि, मसाइल जो हल बि ॻोल्हियो अथनि। अॼुकल्ह इनकार कनि था, इनकार कीअं था कनि, उम्मे कुलसूम फलाणे साल में पैदा थी, उहा एतिरी वॾी कीअं हूंदी, निकाह कीअं थींदो, माना तारीख़ी रिवायतूं जिन जी का सनद कोन्हे, जिन जी का सनद कोन्हे, उन्हनि खे पेश कनि पिया हदीसनि जे मुक़ाबले। सही बुखारी जे अंदरि निकाह जो ज़िक्र आहे, शिया जे किताब अल उसूल मिन अल काफ़ी जेको उन्हनि जे नज़दीक सही बुखारी जे दर्जे जो किताब आहे, उन में केतिरियूं रिवायतूं मौजूदु आहिनि। तव्हीं हदीसनि जो मुक़ाबिलो तारीख़ी रिवायतुनि सां करियो था, जहालत जी हद आहे। उहे रिवायतूं जेके सनद सां आहिनि, सही सनद सां, ऐं होॾां तारीख़ी रिवायतूं जिन जी का सनद कोन्हे, उहे आणियो पिया अहादीस जे मुक़ाबले में। अहले सुन्नत जा किताब त क़रीबन 30 जे में ॿुधाईंदो आहे न, सही बुखारी बि आहे, सुनन नसाई बि आहे, मुस्नद अली बिन जाद बि आहे, मुसन्नफ़ बिन अबी शैबा बि आहे, सुनन सईद बिन मंसूर बि आहे, मुस्तदरिक हाकिम बि आहे, सुनन कुबरा बहकी बि आहे, ॿिया बि केतिरा ई किताब आहिनि, टोटल 30 किताब, पर शिया हज़रात जा 31 किताब। ऐं दिलचस्प ॻाल्हि, उन पुराणनि उलमा इन निकाह खे तस्लीम कयो। मुल्ला बाक़िर मजलिसी जेको उन्हनि जो वॾो मुजतहद थी गुज़रियो आहे, जंहिंजो किताब बिहारुल अनवार मुंहिंजी लाइब्रेरी में मौजूदु आहे 55 जिल्दनि में, उहो चवे थो त
इहो निकाह थियो आहे वक़ह अला सबील तक़ीयत वल इस्तिरार थियो आहे, पर तक़ीए तौर ऐं मजबूरी में। तक़ीए तौर, तक़ीयो माना बसि ॾेखारण जे लाइ, दिलि में माण्हू राज़ी न हुजे, तक़ीए तौर ऐं मजबूरी में निकाह थियो आहे। अस्तग़फिरुल्लाह। इहो हमिलो कंदे आहे सैयदना अली बिन अबी तालिब रज़ी अल्लाह। अॼु पाण जे हिन दौर जे अंदरि बि को माण्हू पंहिंजी न्याणी कंहिंखे ईअं कोन थो ॾे, प्रेशर में अची। तो सैयदना अली बिन अबी तालिब हेॾो बहादुर इंसान, मुजाहिद, उहो कंहिंजे प्रेशर में अची वञे मुमकिन आहे? आहे शइ मुमकिन? हीअ त तव्हां त हमिलो करियो पिया। सैयदना अली रज़ी अल्लाह ख़ुशी सां पंहिंजी न्याणी ॾिनी, मञनि पिया, तस्लीम कनि पिया, पर चवनि था मजबूरी में। कॾहिं वरी चवनि था त हा निकाह थियो, पर जेको सो माना उम्मे कुलसूम जे बजाए हिकिड़ी जिनड़ी आई, उहा सूरत इख़्तियार कई उम्मे कुलसूम जी, उहा जेका त परणाए थी छॾे, जिनड़ी आहे। कॾहिं चवनि था तक़ीअ में थियो, कॾहिं चवंदा मजबूरी में निकाह थियो, के चवंदा निकाह थियो ई कोन, के चवंदा अबू बकर सिद्दीक़ जी न्याणी उम्मे कुलसूम, हुन सां निकाह थियो। भई अबू बकर सिद्दीक़ जी न्याणी हुई जेकॾहिं, त हज़रत अली पंहिंजे घर कीअं वठी वियो? अव्हां जे किताब में लिखियो पियो आहे जॾहिं सैयदना उमर बिन ख़त्ताब शहीद थियो त हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु पंहिंजी न्याणी उम्मे कुलसूम खे पंहिंजे घर वठी वियो। पंहिंजी न्याणी खे माण्हू वठी वेंदो न, कंहिं ॿिए जी न्याणी खे त कोन वठी वेंदो। बल्कि तव्हांखे ॿुधाईंदो हलां, आख़िर में जेको हवालो आहे 31 नंबर, उहो आहे हिन जो मशहूर आलिम मोहम्मद तक़ी तुस्तरी, फ़ौत थियो आहे 1415 हिजरी में। हीअ हले पियो 1445, 1445 आहे न, 1415 में फ़ौत थियो आहे मोहम्मद तक़ी तुस्तरी। उनजो किताब आहे कामूसुर रिजाल, 12 जिल्दनि में, जंहिंमें शिया जेके राविया जे हदीस आहिनि तिन जो बयानु आहे। उनजो जिल्द नंबर 12 सफ़ो नंबर 216 पाण फ़ैसिलो ॾिए थो इन निकाह जे बारे में, पंहिंजो रायो पेश करे थो। चए थो कुल तो आऊं चवां थो, लम युन कहिड़ो मुहक़्क़िक़ुन मुहक़्क़क़न, आऊं चवां थो कंहिं मुहक़्क़िक़ तहक़ीक़ कंदे इन ई निकाह जो इनकार कोन कयो। आऊं चवां थो कंहिं मुहक़्क़िक़ तहक़ीक़ कंदे इन ई निकाह जो इनकार कोन कयो आहे। अॻिते चवे थो फ़अख़बारुना बिही मुतवातिरा, इन निकाह जे बारे में असांजो जेके हदीसूं आहिनि से मुतवातिर आहिनि, माना एतिरियूं आहिनि। मुतवातिर उनखे चइबो आहे जंहिंजे बारे में इहा नामुमकिन आहे ॻाल्हि जो रावी खे कूड़ ते मुतफ़िक़ थी वञे, एतिरा रावी हुनजा हुजनि। मुतवातिर हदीस आहे। जॾहिं असांजूं हदीसूं उन बारे में मुतवातिर आहिनि, फी निकाह हा व इद्दत हा, इन निकाह जे बारे में, इद्दत जे बारे में, फ़ज़लन अन अख़बारिल आम व इत्तिफ़ाक़ सियर। जॾहिं अहले सुन्नत जेके आहिनि उन जा जेके हदीसूं अञा अलॻि आहिनि, सीरत निगारनि जूं जेके रिवायतूं से अलॻि आहिनि, उहे त अञा बि अलॻि आहिनि। अहले सुन्नत जूं रिवायतूं, सीरत निगारनि जूं, पर ख़ुदि असांजूं रिवायतूं मुतवातिर आहिनि। इन निकाह जे बारे में कंहिं मुहक़्क़िक़ इन जो इनकार कोन कयो। हीउ हेॾो वॾो फ़ैसिलो, पर छा आहे जेकॾहिं मञनि था न कि हेॾियूं जेके दुश्मनियूं ज़ाहिर कयूं वयूं आहिनि, उनखे बरक़रार कीअं रखंदा, कीअं बरक़रार रखंदा? उनखे बरक़रार रखण लाइ इहा ॻाल्हि हलाइणी पवंदी त बाबा इहो दुश्मन हुआ। हाणे हिकिड़ो ॿियो हवालो पेश करियां थो, सो बि अज़ीम हवालो आहे। कंहिंजे बारे में आहे त इमाम बाक़िर रहमतुल्लाह अलैह, तव्हां ख़बर आहे त बल्कि इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाह अलैह, इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाह अलैह जॾहिं ईंदो हो मदीने त सिधो वेंदो हो सैयदना अबू बकर सिद्दीक़, सैयदना उमर फारूक ऐं अल्लाह जे प्यारे पैगम्बर जी क़ब्रनि। टे क़ब्रूं गॾु आहिनि, टिनी ते वेंदो। अल्लाह जे रसूल ते बि जेको माना उते दुरूद सलाम पढ़ंदो हो, ऐं अबू बकर सिद्दीक़ ऐं उमर फारूक रज़ी अल्लाह अन्हुमा जे लाइ दुआ घुरो। अल्लाह अकबर, हिननि जे किताब जो हवालो। वही सोचियो जेकॾहिं दुश्मनियूं हुजनि हा त इमाम जाफ़र सादिक जहिड़ो माण्हू अची कीअं उते दुआ पढ़े हा।
कीअं दुआ चवे हा। उन खां पोइ सैयदना अली रज़ी अल्लाह अन्हु जे बारे में अचे थो त जॾहिं सैयदना उमर बिन ख़त्ताब शहीद थी वियो, लाश रखियल आहे ऐं माण्हू बीठा आहिनि, सैयदना उमर बिन ख़त्ताब जी लाश जी चौधारी वाखाण कनि पिया। बुखारी जी रिवायत पहिरीं उहा ॿुधाईंदो वञा मुस्नद अहमद दी, तंहिंखां पोइ शिया हज़रात जी रिवायत ॿुधायां थो त अब्दुल्ला बिन अब्बास चवे थो आऊं बि बीठो आहियां उन्हनि माण्हुनि सां गॾु त कंहिं माण्हू मुंहिंजे हिन कुल्हे ते पंहिंजी ठूठ रखी पोयां खां ऐं सैयदना उमर बिन ख़त्ताब जी वाखाण करणु लॻो, चवणु लॻो तूं मूं केतिरा दफ़ा अल्लाह जे नबी खां ॿुधो, आऊं हुअसि अबू बकर सिद्दीक़ हो ऐं उमर फारूक हो, आऊं वियुसि अबू बकर सिद्दीक़ वियो ऐं उमर फारूक वियो, आऊं दाख़िल थियुसि अबू बकर सिद्दीक़ दाख़िल थियो ऐं उमर फारूक दाख़िल थियो। माना केतिरा दफ़ा इहा ॻाल्हि मूं ॿुधी ऐं माना त मूंखे उमेदु आहे त अल्लाह ताला ऐं उमर तोखे पंहिंजे ॿिन्ही साथियुनि सां गॾु करे। मूं सोचियो त माण्हू आहे केरु, पोयां बीठो आहे, तारीफ़ करे पियो, फल तफ़तो मूं लोणो हयो फ़इज़ा हुव अली इब्न अबी तालिब, ॾिसां सैयदना अली इब्न अबी तालिब रज़ी अल्लाह वाखाण कई। हाणे त सैयदना उमर बिन ख़त्ताब शहीद थी चुको आहे, दुनिया में मौजूदु कोन्हे, पोइ बि वाखाण पई थिए, पोइ बि दुआऊं पियूं घुरियूं वञनि। चयो वेंदो आहे न कॾहिं कॾहिं बाबा तक़ीए तौरु अस्तग़फिरुल्लाह। हाणे त सैयदना उमर बिन ख़त्ताब दुनिया में ई कोन्हे, वफ़ात करे चुको आहे, पोइ बि सैयदना अली रज़ी अल्लाह अन्हु वाखाण करे पियो ऐं पंहिंजे पुटनि जा नाला अबू बकर बि रखियाई, उमर बि रखियाई, उस्मान बि रखियाई। अॼु जॾहिं तव्हीं नाला पेश कंदो न, चवंदा बाबा छा आहे, नाले रखण में कहिड़ो हर्ज आहे? तव्हां फौरन हिकिड़ो सुवालु करियो, हिकिड़ो सुवालु करियो, इहे पॉइंट ज़हन में रखंदा करियो, कंहिंजी ज़रूरत न आहे जो तव्हांखे इंशाअल्लाह जवाबु ॾेई वञे। उनखे चओ त जेकॾहिं को हर्ज कोन्हे त पंहिंजे पुट जो नालो उमर ऐं अबू बकर रखी ॾेखार, हज़रत अली जी पैरवी कंदे। ठीकु आहे, हज़रत अली रज़ी अल्लाह जी पैरवी कंदे पंहिंजे पुटनि जो नालो अबू बकर उमर उस्मान रख। जेकॾहिं चवी थो को हर्ज कोन्हे, रखंदो कोन रखंदो। अल्लाह जा बानो नुक़्ता ज़हन में विहारियो। सहाबा जो दिफ़ा हिन दौर जे अंदरि फ़र्ज़ आहे, असां ते यादि रखी छॾियो, फ़र्ज़ आहे सहाबा जो दिफ़ा, अहले बैत जो दिफ़ा, उन जूं मोहबतूं बयानु करियो, केतिरियूं मोहबतूं हुयूं ऐं दुश्मन कीअं उनखे कैमोफ्लेज कयो आहे। तव्हांजे साम्हूं पेश ईअं कयो पियो वञे ॼण सहाबा दुश्मन हुआ। हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु बैत करे पियो, पुठियां निमाज़ूं पढ़े पियो, उमर बिन ख़त्ताब खे निकाह में पंहिंजी न्याणी ॾिए पियो, वफ़ात खां पोइ वाखाण करे पियो, वही सोचियो पुटनि जा नाला रखे पियो। इहे शयूं मोहबत जी निशानी आहे न, दुश्मनी जी निशानी, मोहबत जी निशानी। उनखे चओ जेकॾहिं नाला रखण में को हर्ज कोन्हे त पंहिंजे औलाद ते इहे नाला रख। बल्कि तव्हांखे ॿुधाईंदो हलां, हज़रत अली जो वॾो भाउ जाफ़िर बिन अबी तालिब, उनजो पुटु अब्दुल्ला, अब्दुल्ला जे हिकिड़े पुट जो नालो मुआविया, जाफ़िर बिन अबी तालिब जे पोटे जो नालो मुआविया। अॼु को रखंदो, अॼु त गारियूं ॾींदा। वही सोचो, हीअ अहले बैत जो फ़र्क़ु आहे। नालो मुआविया आहे। इमाम मूसा काज़िम जी न्याणी जो नालो आयशा आहे। इमाम मूसा काज़िम रहमतुल्लाह अलैह जी न्याणी जो नालो आयशा आहे। कॾहिं तव्हांखे ॿुधाईंदा? हाणे महफ़िलूं शुरू थींदियूं करबला जूं, ज़ाकिरीन ईंदा, के ज़ाकिर अॼु ताईं शोहदाए करबला जा नाला बयानु कंदे अबू बकर बिन अली, उमर बिन अली, उस्मान बिन अली जा मसाइब बयानु कया आहिनि। ख़ुदि शिया आलिम चवे पियो, शरफुद्दीन आगा शरफुद्दीन जेको बल्तिस्तानी आहे, उनजा किलिप अचनि पिया, केतिरनि खे मूं फॉरवर्ड कया। आगा शरफुद्दीन बल्तिस्तानी शिया आलिम चवे थो कॾहिं असांजे ज़ाकिरीन अबू बकर बिन अली, उमर बिन अली, उस्मान बिन अली जा मसाइब बयानु कया कोन कंदा। हालांकि मजलिसी लिखे थो प्यारुल अनवार जे अंदरि त हज़रत अली जे पुटनि मां करबला जे मैदान में पहिरीं शहीद थियण वारो केरु आहे? अबू बकर बिन अली। पोइ शहीद थियण वारो केरु आहे? उमर बिन अली। पोइ शहीद थियण वारो केरु आहे? उस्मान बिन अली। अल्लाह जी कुदरत जी खुलफाए राशिदीन जी तरतीब आहे। ठीक अहिड़े नमूने सां
हज़रत अली जा 3 फर्ज़ंद शहीद थिया, पर कॾहिं को ज़ाकिर नालो कोन वठो। वठनि था माण्हू सम्झी वेंदा, पोल बदिला थी वेंदा, कॾहिं कोन वठो। सिर्फ़ु दुश्मनियूं बयानु कई वेंदियूं। अहले सुन्नत वारो, अहले हदीस अखियूं खोलियो, मुहक़िक़ थियो, मुक़ल्लिद अंधा न थियो, तहक़ीक़ करियो, ॻाल्हायो। हर शइ दलील सां अल्हम्दुलिल्लाह मौजूदु आहे, का बि शइ बिना हवाले जे कोन्हे। ऐं पोइ ॾिसो कहिड़ो जवाबु थो मिले तव्हांखे। हा, हिकिड़ो जवाबु आहे, गार गंद त भले न कनि। गार गंद उहो कंदो आहे जेको दलाल जे मैदान में यतीम हुजे, नंढण को हुजे। असां कॾहिं कंहिंखे गार कोन ॾिनी आहे, कॾहिं सोचियो बि कोन्हे, छो त अल्हम्दुलिल्लाह हक़ आहे, दलाइल आहिनि। असांखे का ज़रूरत कोन्हे के घटि वधि ॻाल्हायूं या मस्करी करियूं। असां वटि दलाइल आहिनि अलाह जे फज़ल करम सां, किताब मौजूदु आहिनि। हिननि जा सबर बि किताब मुंहिंजी लाइब्रेरी में मौजूदु आहिनि, जेके चङे ख़ासे ज़ाकिर वटि कोन हूंदा, चङे ख़ासे ज़ाकिर वटि कोन हूंदा, उहे किताब मुंहिंजी लाइब्रेरी में मौजूदु आहिनि, लखनि जा। ख़बर आहे उन्हनि खे हिकु हिकु शइ हवाले सां। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला खां दुआ आहे, अल्लाह ताला असांखे सैयदना उमर बिन ख़त्ताब ऐं सभिनी सहाबा अहले बैत जी मोहबत नसीब फरमाए। अल्लाह ताला असांखे गुमराहियुनि खां बचाए। वाखिरो दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।